अच त मिठा मन मिली मोकल आहियूं। दोस्तों हींअर इन यादगार महफ़िल जो आख़िरी 7 कलाम ॿुधंदासीं जंहिंजा शाइर आहिनि शेर अल फ़क़ीर। तमामु ख़ूबसूरत शाइरी आहे ऐं उस्ताद जलाल चांडे जो अंदाज़ बि निरालो आहे। दोस्तो इन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे असांजे पिरी प्यारे दोस्त शाइर शमन अली मलिक होसपुर कंदकोट खां, हाजी कबूल ख़ान जतोई ज़िला रहीम यार खान पंजाब खां ऐं असांजो पिरी प्यारो दोस्त हाजी मिर्ज़ा ख़ुश सऊदी अरब खां। उस्ताद जलाल चांडे जी यादगार महफ़िल नंबर 16 SLP तव्हां ॿुधी रहिया आहियो शाइर शमन अली मलिक होसपुर कंदकोट वारे जे ताउन सां, जेको उस्ताद जलाल चांडे जो सचो आशिक़ दीवानो ऐं परवानो आहे। दोस्तों वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं अहिड़ियूं यादगार नायाब प्राइवेट महफ़िलूं ॿुधण जे लाइ मुंहिंजे चैनल कामरान जानी सिंधी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानियूं। पेशकेश कामरान जानी सिंधी।
राकेश कामरान जानी सिंधी। करे